अस्सलाम वालेकुम मौजूद सामीन, रेडियो पाकिस्तान मिठी जे स्टूडियो मां असीं तव्हां सां मुखातिब आहियूं फ्रीक्वेंसी 101 ते। मौजूद सामीन, पेश ख़िदमत आहे प्रोग्राम अस्सलाम वालेकुम मिठी। अस्सलामुअलैकुम सामिन, प्रोग्राम अस्सलामुअलैकुम मिठी साण करे आऊं हाज़िर ख़िदमत आहियां। प्रोग्राम जी मेज़बान मरियम सदीका। प्रोड्यूसर आहे मुसरत अली मंगी ऐं अॼु असांजो आवाज़ तव्हांजी समायतनि ताईं पहुचाइण में असां सां गॾु फनी मुआविन आहे प्रेम हुमीरानी। जी सामिन, कीअं आहियो? उमीद त हमेशह जी अॼु ख़ुशबाश ऐं ख़ैरियत सां हूंदा ऐं असांजी दुआऊं आहिनि त जिते बि हुजो शो अल्लाह ताला जी रहमत तव्हां सभिनी ते वसंदी रहे। मुंहिंजो सामिन, सुबुह जे इन थधड़े पहर में जेके बि असांखे ॿुधी रहिया आहिनि ऐं जंहिं माहौल में जिते बि असांखे ॿुधी रहिया आहिनि ऐं असांजी इहा ई दुआ आहे त अल्लाह ताला उन्हनि सभिनी ते पंहिंजी रहमत रखे ऐं उन्हनि जी ॾींहं जी शुरूआति जीअं सुठे नमूने सां कई आहे ईअं ई बहितरीनु नमूने सां उन्हनि जो ॾींहं जो जेको आहे पुॼाणो बि थिए ऐं जेके बि हुननि जे दिलनि में तमन्नाऊं ख़्वाहिशूं जेके बि हुननि जा प्लान आहिनि, जेके नेक प्लान आहिनि, उहे जेके आहिनि ज़रूरु पूरा थियनि। मौजूद सामिन, प्रोग्राम अस्सलाम वालेकुम मिठी रेडियो पाकिस्तान मिठी सां नशर कयो पियो वञे ऐं ठीक 9 बजे ताईं जारी रहंदो। गुफ्तगू ऐं मौसीक़ी ते मबनी ख़ूबसूरत प्रोग्राम जो गुलदस्तो हिन में शामिल थियण जे लाइ ऐं तव्हां असां सां गॾु शामिल थी सघो था SMS जे ज़रिए ऐं पंहिंजी कंहिं तहरीर जे ज़रिए असां ज़रूरु तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में शामिल कंदासीं। बशर्त इहा त तव्हांजी तहरीर सिंधी में हुजे ऐं ॿी सूरत इहा त उहो जेके तव्हांजा मैसेजिस जेके आहिनि उहे बार बार असां वटि न अचनि, छो त हिकु बंदे जो जेको मैसेज ईंदो आहे उहो 3 दफ़ा 4 दफ़ा ईंदो आहे, उनजे करे असां डिस्टर्ब ॾाढा थींदा आहियूं। त उहो महिरबानी करे तव्हांजो हिकु चकर बि तव्हां नालो मोकिलींदा त उहो असां वटि नोट थी वञे थो ऐं असांजो ड्यूटी ऑफिसर जेको आहे उहो मौजूदु हूंदो आहे, जेको तव्हांजा नाला जेके आहिनि उन बर वक़्तु जेको आहे पने ते लाहे वठंदो आहे। तंहिं करे तव्हांखे टेंशन वठण जी का बि ज़रूरत न आहे। तव्हां आराम सां बिल्कुलु मैसेज करे सघो था ऐं तसल्ली सां हिकिड़ो ई मैसेज कयो, उहो बि असां वटि पहुची वञे थो। प्रोग्राम जो आगाज़ कयूं था हिन आरफाने रंग सां।
मिठा जानी ही दुनिया छॾे वींदे छो दिलियूं रजाई थो तूं पाण लॾे वींदे छो ॿियनि खे रजाई थो तूं पाण लॾे वींदे घड़ी लगी घड़ियाल ते घड़ी घड़ी लगी घड़ियाल ते घड़ियाल कई घोड़ा ओ ॿुधी नथो ॿोड़ा इहा बि घड़ी घटि थी करे हिर्स माता एॾो पंहिंजूं निकिरियूं फिटायूं थई है करे हिर्स माता एॾो पंहिंजूं निकिरियूं फिटायूं थई उहे साण न हलंदई जंगले महल अॾेरींदे उहे साण न हलंदई जंगले महल अॾेरींदे कर ख़्याल मिठा जानी तूं दुनिया छॾे वींदे कर ख़्याल मिठा जानी ही दुनिया छॾे वींदे छो दिलियूं रजाई थो तूं पाण लॾे वींदे मौजूद सामिन वक्त जो एहसास 8:24 थी चुका आहिनि। हीअ टाइम हूंदो आहे सिंधी में ख़बरनि जो। अचो त ख़बरूं ॿुधूं। अस्सलाम वालेकुम। ही रेडियो पाकिस्तान आहे। अॼु छंछर जो ॾींहुं रबियो सानी जी 28 डिसंबर जी 4 तारीख़ आहे। ज़ुल्फ़कार भट्टी खां ख़बरूं ॿुधंदा। पहिरियां ख़ासि ख़बरूं। वज़ीर आज़म वॾनि सनअती यूनिटनि खे असरात असूली पाबंदियुनि सां वॾनि शहरनि मां ॿाहिरि कढण जी हिदायत कई आहे। इतलात वारे वज़ीर चयो आहे त पाकिस्तान थाईलैंड सां शराकत वारे हिकमत अमली जोड़ण लाइ वाझाए रहियो आहे जीअं सियासी वापारी ऐं कारोबारी बचाव शोबनि ॿितरफ़ लाॻापनि खे वधाए सघिजे। सियासी राब्ते बाबति वज़ीर आज़म जे ख़ासि मददगार चयो आहे ईंदड़ आम चूंडूं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ज़रिए थींदियूं। पुलिस सियालकोट वाक़िए में मुलविस 100 खां वधीक मुलज़िमनि खे गिरफ़्तार कयो आहे। ऐं हाणे उहो पूरियूं ख़बरूं ॿुधंदा। वज़ीर आज़म इमरान ख़ान वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमतुनि खे सिरनि जे भठनि ऐं फौलाद जे कारखाननि जहिड़नि सनअती यूनिटनि खे असराइती पाबंदियुनि सां शहर मां ॿाहिरि कढण जी हिदायत कई आहे। हू इस्लामाबाद में आलूदगीअ सां वास्तो रखंदड़ मसइलनि जे निबेरे बाबति थियल हिकु गॾिजाणी जी सदारत करे रहियो हो। हुन कारखाननि जे शहरनि खां ॿाहिरि कढण ऐं उन्हनि में जदीद टेक्नोलॉजी इस्तेमाल बाबति मालिकनि खे रिआयतूं ॾियण जी बि हिदायत कई। वज़ीर आज़म गाॾियुनि में मयारी तेल ऐं उन्हनि खे इलेक्ट्रिक ते हलाइण लाइ रिआयतूं ॾियण जी पिणु हिदायत कई। हुन चयो त समूरनि शहरान ते हलंदड़ बसियुनि खे बि इलेक्ट्रिक ते हलाइण जी तब्दील कयो वञे। वज़ीर आज़म पंजाब जे हुकूमत खे माहौल में धुओं हुअण वारी सूरत हाल खे रोकण लाइ हिकु जामे हिकमत अमली तयारु करण जी बि हिदायत कई। हुन आलूदगी खे इज्तमाही कोशिशुनि सां रोकण लाइ इलाक़ाई मुल्कनि सां ॻाल्हियूं करण जी ज़रूरत पिणु ज़ोर ॾिनो। इत्तलात ऐं नशियात वारे वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त पाकिस्तान सियासी वापारी ऐं बचाव जे शोबनि में लाॻापन वधाइण लाइ थाईलैंड सां शराकत वारी हिकमत अमली बि जोड़ण लाइ वाझाए रहियो आहे। इस्लामाबाद में थाईलैंड जे क़ौमी ॾींहं जे मौक़े ते ॻाल्हाईंदे तक़रीब ख़िताब कंदे हुन चयो त ॿई मुल्क हिन साल ॿिन्ही लाॻापन खे 70 सालनि वधाइण रहिया आहिनि छाकाणि त उन्हनि जा हिक ॿिए सां बहितर लाॻापा रहिया आहिनि। वज़ीर चयो त पाकिस्तान में बुद्ध मज़हब जा मुक़दस बाग़ ख़ासि तौर ते टेक्सला जा क़दीमी आसार थाईलैंड जे माण्हुनि लाइ तारीख़ी ऐं मज़हबी तौर ते वॾी हैसियत रखनि था।
हुन चयो त हुकूमत मुल्क में सियाहत खे ज़ोर वठाइण लाइ सियाहन खे सफ़री सहूलियत लाइ वीज़ा जारी करण जो आसान सिरिश्तो लागू कयो आहे। उन्हनि में ई वीज़ा ऐं मुल्क में पहुचण ते वीज़ा जारी करण वारियूं सहूलियतूं पिणु मौजूदु आहिनि। अहिड़े क़िस्म जी सहूलियतुनि सां फ़हरिस्त में घणो करे समूरा मुल्क ऐं ख़ासि तौर ते थाईलैंड शामिल आहे। सियासी राब्तनि बाबति वज़ीर आज़म जे ख़ासि मददगार डॉक्टर शहबाज़ गिल चयो आहे त ईंदड़ आम चूंडूं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ज़रिए थींदियूं। गुजरावाला में परॾेही मुल्कनि में रहंदड़ माण्हुनि जे सिलसिले में थियल कन्वेंशन खे ख़िताब कंदे पंजाब में मकानी इदारनि जूं चूंडूं बि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ज़रिए कराइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। शहबाज़ गिल चयो त आज़ाद शफ़ाफ़ ऐं इंसाफ़ भरे नमूने मुल्क में चूंडूं कराइण लाइ इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे इस्तेमाल खे लाज़मी करार ॾिनो वियो आहे। पंजाब पुलिस सियालकोट वाक़े जे ॿिनि मुख्य जवाबदारनि समेत 100 खां वधीक वाक़े में शामिल माण्हुनि खे गिरफ़्तार करण ऐं उन ख़िलाफ़ केस दाख़िल कयो आहे। लाहौर में पंजाब पुलिस जे तर्जुमान तरफ़ां जारी कयल पधिराई मूजिबि पुलिस जी शिकायत ते वाक़े में मुलविस माण्हुनि जे ख़िलाफ़ दहशतगर्दी वारे कानून हेठि केस दाख़िल कयो वियो आहे। हुन चयो त वाक़े में गिरफ़्तार थियल माण्हुनि जी किरदार जी CCTV ज़रिए कैमराउनि ज़रिए सुञाणप कई वई आहे। तर्जुमान चयो त वाक़े में मुलविस समूरनि माण्हुनि खे जल्द गिरफ़्तार कयो ऐं कानून आॾो पेश कयो वेंदो। सदर डॉक्टर आरिफ अलवी सियालकोट वाक़े ख़िलाफ़ तुर्त कार्रवाई करण ते वज़ीर आज़म इमरान ख़ान जी वाखाण कई आहे। हिकु बयान में सदर चयो त वाक़ियो तमामु घणो ॾुख भरियो ऐं शर्मनाक ॻाल्हि आहे ऐं उनखे कंहिं बि नमूने सां मज़हब सां नथो जोड़े सघे। हुन चयो त इस्लाम अहिड़ो मज़हब आहे जंहिंमें कानून खे हथ में खणण बदिरां अदालती इंसाफ़ फराहम कयो वेंदो आहे। ओॾा फ़ौज जे सरबराह जनरल कमर जावेद बाजवा सियालकोट में श्रीलंका जे हिकु माण्हू जे क़त्ल खे निंदे हिदायत कई आहे त उन्हनि खे संगीन ॾोहनि में मुलविस माण्हुनि खे गिरफ़्तार करण में सिविल इंतज़ामिया जी हर तरह सां मदद कई वञे त जीअं मुलज़िमनि खे अदालत जे कटहरे में खड़ो कयो वञे। ही ख़बरूं अवां रेडियो पाकिस्तान तां ॿुधी रहिया आहियो। पाकिस्तान यूरोपीय यूनियन जे वापारी स्कीम हेठि 27 आलमी ज़िम्मेदारियुनि ते अमलदार जे पंहिंजे अज़म जो वर्जायो आहे। इहा यकीन दहानी पाकिस्तानी यूरोपियन जे सियासी मुज़ाकरात जे 7 राउंड में पाकिस्तान तरफ़ां नुमाइंदगी कंदे परॾेही सेक्रेटरी सुहेल महमूद कराई। परॾेही सेक्रेटरी यूरोपीय यूनियन सां पाकिस्तान जे ॿिन्ही तरफ़नि जे लाॻापन ते इत्मीनान ज़ाहिर कयो ऐं मुख़्तलिफ़ शोबनि में ताउन वधाइण वारे पंहिंजे अज़म खे वर्जायो। रेलवे वारे वज़ीर आज़म ख़ान सवाती चयो आहे त पाकिस्तान रेलवे सरहद शहर चमन खां अफ़गानिस्तान जे शहर स्पेन बोदक ताईं रेलवे जी पटड़ी विछाइण वारे रिथा में कमु शुरू करे ॾिनो आहे। चमन रेलवे स्टेशन ते मीडिया सां ॻाल्हाईंदे वज़ीर चयो त हू पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में कारोबारी सरगर्मियुनि जी रेल जे मुनज़म ऐं जदीद सिरिश्तो क़ाइमु करणु चाहे थो। हुन चयो त हुकूमत रेल खाते में मालियाती खोट खे ॿाहिरि कढण जी कोशिश करे रही आहे। इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी वारे वफ़ाक़ी वज़ीर अमीन उल हक चयो आहे त कराची लाहौर ऐं इस्लामाबाद जहिड़नि वॾनि शहरनि में ईंदड़ साल दिसंबर महीने ताईं 5G सिरिश्तो लागू कयो वेंदो। कराची जे वापार सनत वारे ऐवान में कारोबारी बिरादरी सां ख़िताब कंदे हुन चयो त ईंदड़ साल जो जून महीने ताईं अॻे में सिलसिले में कराची शहर में रवासनि जा अंग अखर गॾु कया वेंदा। अमीन उल हक चयो त संदसि वज़ारत जदीद राब्तनि वारी कोशिशुनि में वॾी महिनत कई आहे ऐं हिन वक़्तु मुल्क में 10 करोड़ माण्हू ब्रॉडबैंड वास्ते सिरिश्ते में शामिल थी रहिया आहिनि। चीन चयो आहे त पाकिस्तान सां मुख़्तलिफ़ शोबनि में लाॻापन ऐं सकाफ़त में माण्हुनि में विच में राब्ता वधाइण चाहे थो। बीजिंग में ब्रीफिंग ॾींदे चीन जे परॾेही वज़ारत तर्जुमान चयो आहे त नज़म खे वर्जायो आहे त हिकमत अमली वारा लाॻापा वधाइण में नए दौर में पाकिस्तान ऐं चीन जो अवाम जो वेझो आणण में उपा वरिता वेंदा। रेडियो पाकिस्तान तां सिंधीअ में ख़बरूं पूरियूं थियूं। मौजूद सामिन ख़बरनि खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे प्रोग्राम अस्सलामु अलैकुम मिठी में भली कार चऊं था। मौजूद सामिन नंदलाल राठौड़ जेको असांखे ॿुधे पियो मकली तां हिन पहिरीं त असांजी पूरी टीम खे अस्सलामु अलैकुम चयो आहे ऐं ॿियो हिन हिकु तहरीर लिखी मोकिली आहे दिलि ऐं शीशो। मौजूद सामिन नंदलाल राठौड़ लिखियो त माण्हू चवनि था कंहिंजी ज़िंदगी में वञण खां पोइ ज़िंदगी ख़तमु थी वेंदी आहे। माण्हुनि खे कीअं सम्झाइजे त मज़ो ई उन तॾहिं आहे जॾहिं मोहबतूं आरज़ी ऐं दर्द तावील हुजनि, जॾहिं केरु अव्हां सां न हूंदे बि अव्हां सां गॾु हुजे।
अवां कंहिंजी यादि जा मोहताज हुजो, उनखे यादि करण बिना हिकु पल बि गुज़ारी न सघो। दर्द एतिरा मिलनि जो इंतिहा थी वञे ऐं ज़िंदगी अव्हांखे हिकु अहिड़े मुक़ाम ते रसाए जितां वापसी मुमकिन न हुजे। हा, जॾहिं अव्हां बिना कंहिंखे हासिल करण जे कंहिंजी रूह खे फ़क़ति सोचनि जो महवर बणायो त हिकु राति तारनि सां गॾिजी गुज़ारियो ऐं हिकु हिकु ॾींहुं, हिकु हिकु घड़ी, हिकु हिकु सार जी उकीर में अव्हांखे न विसरी सघंदो। मौजूद सामिन, नंदरा राठौड़ वधीक लिखे थो त पोइ पक ॼाणो त अव्हां मोहबतनि जी ॻोल्हा में निकितल मुसाफ़िर आहियो, हिकु ॾींहुं मंज़िल मक़सूद खे माणण वारनि मां हूंदो। दुनिया में को शख़्स अव्हां सां मुक़ाबिलो न करे सघंदो। बाक़ी दिलि ऐं शीशो शायदि ठहिया टुटण जे लाइ आहिनि। असां उन्हनि खे यादि न कंदा आहियूं जेके असांजी ज़िंदगी ठाहींदा आहिनि, ऐं असां उन्हनि खे छो यादि हूंदा आहियूं जेके असांजी ज़िंदगी मां निकिरी चुका हूंदा आहिनि। कुझु अहिड़ा बि माण्हू हूंदा आहिनि जिन जे बारे में उहो ख़्यालु हूंदो आहे त किथे बि हुजनि, सदा ख़ुशि हुजनि।
मोते अज फासे नायक ई कुर्बानी जो ई कुर्बानी जो इजहार मोहब्बत महबूब कई मोते अज फासे नायक महबूब कई मोते अज फासे नायक तकलीफ वठी गेदी जे नजरे इनायत कई तकलीफ वठी गेदी जे नजरे इनायत कई तकलीफ वठी गेदी जे नजरे इनायत कई कहदी त मोहब्बत जी बेसकी सदाकत महबूब कई मोते अज फासे नायक महबूब कई मोते अज फासे नायक ई कुर्ब उन्हीं जो ई कुर्ब उन्हीं जो इजहार मोहब्बत महबूब कई मोते अज फासे नायक महबूब कई मोते अज फासे नायक पीअण जे पाणी खे हमेशा साफ़ सुथरो ऐं ढके रखो पाणी खे पीअण खां अॻु में उॿारियो पोइ उनखे छाणे ऐं थधो करे पीअण लाइ इस्तेमालु करियो थधे पाणी जे वापराइण सां बीमारियुनि खां बची सघिजे कम जे दौरान समाजी मुफ़ासिले यानी हिक ॿिए खां 6 फुट जो फ़ासिलो रखो कंहिं बि एमरजेंसी जी सूरत में 1166 ते राब्तो करणु घुर्जे निछचनि या खंघनि जी सूरत में पंहिंजे नक खे बांह सां ढकणु ऐं मुंहुं माण्हुनि खां ॿिए तरफ़ मोड़णु घुर्जे ही मैसेज अवां ताईं PVTP सिंध पाकिस्तान ऐं DKH जे तरफ़ां पहुचायो वियो कोरोना खां बचाव जो वाहिद तरीक़ो सिर्फ़ ऐं सिर्फ़ वैक्सीन आहे कोरोना खां बचाव जी वैक्सीन करायो ऐं पंहिंजो पाण पंहिंजे ख़ानदान ऐं पाकिस्तान खे महफ़ूज़ बणायो मौजूद सामिन हाणे वक़्तु थी वियो आहे जिन घड़ियुनि जो तव्हांखे इंतज़ारु आहे यकीनन असां तव्हांखे सम्झी विया हूंदा तव्हां बि त असां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करणु वञी रहिया आहियूं ॻोठ दलनि जो तड़खां शामिल प्रोग्राम थिया आहिनि न्यालचंद जानी जोधो सपना पारस ऐं प्रकाश कुमार ॻोठ बहाड़ो भील खां महेंद्र बालाणी मोहन बालाणी ऐं ॾेवन बालाणी ॻोठ साॻी बहाड़ो भील खां ई आहे नूर चशम नंढड़ो नगजी पिरभूलाल गोगाराम आलू जुणेजे का शबीर अहमद जुणेजो तौफीक अहमद जुणेजो एहसास अहमद जुणेजो कुंडरी खां चवन कुमार कोहली डॉक्टर अनीता संगीता चौहान ऐं संगीता पारस असां सां गॾु शामिल प्रोग्राम आहिनि भूमो जीवान खां मल्हो सोनो ऐं पिरभू आखली पाड़ो मिठी खां दिलीप कुमार बेजलाणी ॻोठ वावड़ी दोरा छाछरो खां महबूब सागर नोड़ियो ॻोठ उनड़ो खां गुलज़ार अली जुणेजो वीटा चौरंगी कराची खां मोहम्मद साहड़ जुणेजो वाहिद बख्श जुणेजो ऐं अमजद अली ॻोठ अमरियो खां शौकत अली नाज़िम अली ऐं शरकत अली ॻोठ लुणियार खां मुर्तज़ा दल ज़फ़र दल दिलबर दल आगिरिनो ऐं रहमतुल्ला ॻोठ बहाड़ो खां पप्पूमल थांवर बालाणी ऐं खीराज गोगासर ज़िक्रिया खां इमरान अली जुणेजो भंडारो जुणेजो खां शहबाज अली लुणियार खां भेरूलाल लोंगाणी वफ़ा दौलत अली ॻोठ उपाटियो खां हरीराम मोतियाणी हरियार खां हीरोमल पढ़ियाल चमन कुमार ऐं मुकेश कुमार जगदीश कॉलोनी मिठी खां तलोकचंद ऐं लजपत राय ॻोठ मयारी खां त मोहम्मद शहाणी अबन जो तड़का ग़ुलाम हैदर जुड़ेजो अमरियो खां शामिल प्रोग्राम थिया आहिनि दीपाकन गुलज़ार अली ऐं सूमरो जुड़ेजो ऐं प्यारो ऐं तगूमल
प्रकाश कुमार खान मोहम्मद नंढड़ो सरफराज़ जुणेजो, हरियार खां कैलाश कुमार वासदेव, आमरियो खां वफ़ा फतू जुणेजो, राजा रजब जुणेजो, हाजी मेवो, ॻोठ गोराड़ो थर खां रोशन अली, उमेद अली रिंद, ॻोठ जोड़ो खां सागर नोड़ी ऐं वज़ीर अली नोड़ी, ॻोठ हाजी सुल्तान लुण खां प्यार अली लुण भी शामिल प्रोग्राम आहिनि। आमरियो खां ज़ाहिद हुसैन, इशफाक, माजिद हुसैन, भूमो जी धाणी का नंदलाल भी शामिल प्रोग्राम। ॻोठ जखरी बो खां दीदार नवाज, शफ़ी इमरान, रोईराड़ो खां परवेज़ अली, ख़ालिद खान, जमाल खान, अब्दुल मजीद, मोहम्मद इलियास, हरियार खां पांचराज सिंह, निमराज सिंह, खारो खां तुफ़ैल अहमद, मजने जी धाणी लग छाछरो खां माणक चांदी, मोहम्मद रहीम चांडियो, वाहिद अली चांडियो, महू पाड़ो मिठी खां मिठूमल रतनाणी, हरियार खां कारो सिंह राजपूत ऐं कृष्ण सिंह भी शामिल प्रोग्राम आहिनि। हमेशह जीअं अॼु बि शामिल प्रोग्राम थियो आहे काशिफ सूमरो हिन गज़ल सां गॾु जेको कराची में असांखे ॿुधे पियो। वफ़ा ते लिखियो मूं, जफ़ा ते लिखियो मूं, तुंहिंजी हर निराली अदा ते लिखियो मूं, फ़क़ीरी जी ग़मगीन सदा ते लिखियो मूं, अड़े वक़्तु तुंहिंजी हवा ते लिखियो मूं, मिली बि ख़ता जा सज़ा ते लिखियो मूं, गज़ल नाज़ हर हिकु निदा ते लिखियो मूं। मौजूद सामिन प्रोग्राम में शामिल कयूं था हिना।
साईं उजड़ियल उजड़ियल थो